अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो ड्रामे सांवल यार पियाजी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियां। हिकु धमाकेदार अपडेट दोस्तों, तो वीडियो खे मुकम्मल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अची सघे। चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब भी कयो। तो हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पिया असां जेको सांवल विखे ते गॾु आहे दोस्तों, ऐं जेको आहे त हू दाऊद मूसा जी नज़र में बि अची वियो आहे ऐं पुलिस बि हुन खां FIR न वरिती दोस्तों। हुन ते मथां त दाऊद जे मथां FIR न कटी, छो त दाऊद जेको आहे त ॻोठ जो सेठ आहे दोस्तों, सॼे एरिया जो सेठ आहे, त हुन जे ख़िलाफ़ु जेको आहे पुलिस रिपोर्ट न वरिती। ऐं हुननि जो त हिकु लतीफ़ो लॻो पुलिस खे, जॾहिं हुननि ॿुधायो त हीउ खून जेको आहे त ॿिए इलाइक़े में थियो आहे, हुनखे एतिरो टाइम थियो आहे, त हुनखे लतीफ़ो लॻो। ऐं सांवल खे जेको आहे त सूबेदार चवणु लॻो त हीअ छोकिरी त मूंखे क्रैक थी लॻे, तूं हिनखे वठी आयो आहीं ऐं हीअ फ़रियादी आहे सेठ दाऊद जे मथां, त तूं त सांवल सेठ दाऊद जो माण्हू आहीं, त पोइ इहो कीअं थो करीं। तंहिं ते सूबेदार खे सांवल चयो त मां हुनखां फिरी चुको आहियां। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त असलम खे जेको आहे त पुलिस गिरफ़्तार करे थाणे ते खणी वेंदी। उहो सेठ मूसा जे चवण ते हुनखे गिरफ़्तार करे थाणे ते खणी वेंदी ऐं तशदुद बि कंदी। ऐं सांवल बि जेको आहे त खुली करे लही ईंदो मैदान में दोस्तों। ऐं जेको आहे त मूसा दाऊद खे बि ख़बर पइजी चुकी आहे त सांवल जेको आहे त मूंसां खुली गद्दारी ते लही आयो आहे। पिया बि जेको आहे त नेक्स्ट एपिसोड में वॾो क़दम खणंदी दोस्तों, जॾहिं त हुनखे ख़बर पवंदी त मुंहिंजे पीउ असलम खे पुलिस गिरफ़्तार करे वई आहे। जॾहिं त FIR असां कराईसीं, फ़रियादी असां हुआसीं, हुनजे बावजूद बि जेको आहे त वरी मुंहिंजे ई पीउ खे मूसा जे चवण ते जेको आहे त पुलिस गिरफ़्तार करे वठी वई आहे। त पिया बि जेको आहे त सांवल सां गॾिजी वरी नई का ट्रिक खेॾंदी दोस्तों। त हीअ जेको ईंदड़ एपिसोड आहे सांवल यार पिया जो दोस्तों, त हिकु धमाकेदार एपिसोड थियण वारो आहे। ऐं पिया जेको आहे त प्यार खां हटी करे हाणे जंग जे मैदान में लथी आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जंग तेसीं ताईं हलंदी रहंदी पिया जी, जेसीं ताईं हू सेठ दाऊद मूसा खे हाराए नथी दोस्तों। ऐं सांवल हुन सां विख ते गॾु हूंदो। आलियान सां हुन बाइकाट करे छॾियो आहे दोस्तों, ऐं आलियान बि पिया सां। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट्स सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।